जैकबाबाद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इकबाल जी रिपोर्ट मुताबिक़ जैकबाबाद में तेज़ीअ सां वधंदड़ बदअमनीअ ते कंट्रोल न थी सघियो। जैकबाबाद में जमात इस्लामी पारां ज़िलई अमीर दीदार अली लाशारी हिदायत लाइ रिंद अब्दुल समद कटवार ऐं ॿियनि जी अॻुवाणी में ज़िलई ऑफिस खां एहतजाजी जुलूस कढी करे प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो, जंहिंमें अॻुवाननि ऐं कारकुननि ऐं शहरनि वॾे तइदाद में शिरकत कई। मुज़ाहिरीन जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ। बदअमनीअ ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदा रहिया। अॻुवाननि ख़िताब कंदे चयो त असां गवर्नमेंट खां मुतालबो कयूं था त जैकबाबाद शहर में वधंदड़ बदअमनीअ ते कंट्रोल कयो वञे, न त ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। धारा